सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे उमास यानी असां ॾुखनि खे यादि कंदा आहियूं, ॾुखनि खे कटण जी कोशिशि कंदा आहियूं। इन करे हंधाई दान पुण्य सभु उहे कंदासीं जेके बि आहिनि उमास जो कंदा आहियूं, सभु मालिक खे यादि कंदा आहियूं। भई जेके विया आहिनि असां उन जे नाले ते कंदा आहियूं, जंहिंजो मक़सदु आहे यार पतो न आहे ज़िंदगी में उमास कहिड़नि कर्मनि जे करे आई, कहिड़ा पाप कयासीं, कंहिंसां ग़लति व्यवहार कयोसीं, मालिक जे वचन जे उबतड़ हलियासीं, तंहिंजे करे उमास में सभु उहे कंदा आहियूं। माना पंहिंजा जेके बि आहिनि पाप लाहींदा आहियूं, अॻिते जे प्रकाश खे ॾिसंदा आहियूं। भई वॾनि जे नाले वॾा जेके विया उन्हनि खे रोशनी मिले, यानी असांजे जीवन में रोशनी मिले, असांखे आशीर्वाद अचे, मालिक जी रहमत मिले। ऐं जॾहिं उमास खां बाद चंड ईंदो आहे त प्रकाश ईंदो आहे, मायूसी ख़तमु, परेशानी ख़तमु, सुख आया। त पोइ चंड वारे ॾींहुं जीअं चंड उभरंदो आहे असां सभु अच्छा उजरा कपिड़ा पाए करे पोइ दान पोइ ख़ुशी मंदर में वेंदासीं, मालिक जो शुक्र कंदासीं, मथो टेकींदासीं, गीत ॻाईंदासीं, मालिक जी ख़ुशी में वञी करे रौनक खे ख़ुशी सां चंड वांगुरु चांडराण वांगुरु भरिजी करे असां सभु कुझु कंदा आहियूं। जंहिंजो मक़सदु आहे ॾुख में मालिक खे यादि कयोसीं, ॾुख विया त पोइ जीअं सचे साईं चयो सुख अचनी कंहिंसां चङो बर्ताव कजाए। इन करे जीवन में जीअं चंड आयो त पोइ असां हिकदमि दान पुण्य चङाई ख़ुशी सां करणु शुरू कयासीं। पाण सेसाऊं कयूंसीं, पाण कंहिंखे वाधायूं ॾिनसीं, चंड जो हिक ॿिए खे वाधायूं ॾिनसीं। पोइ चंड जी वाधाई जो मूंखे न ख़ुशी जो वाधायूं, हाणे सॼे जीवन में ख़ुशी आई, आनंद आई, ऊंदहि वई, प्रकाश आयो, चङाई आई, असांखे ज्ञान समझ ॿुधी आई। त जॾहिं वधूं वसूं असां दान पुण्य सत्कर्म कंहिंसां बहितर व्यवहार कयूं, असां हिक ॿिए से गले लॻूं, असां हिक ॿिए सां बहितर हलूं। ऐं चंड ते असां जेको मेन कमु हूंदो आहे मंदर में वेंदासीं, दरबार में वेंदासीं, सचे साईं जी रहमत में ईंदासीं, उते वञी करे मालिक जो शुक्र कंदासीं, शीश झुकाईंदासीं, उनजा गीत ॻाईंदासीं। यानी असां ख़ुशी में उन मालिक जे रहमत खे पाईंदा आहियूं, जीअं असांजो जीवन सदाई चंड जी चांडराण वांगुरु असांखे यादि हुजे त असांखे जेको ई आहे उन मालिक जो आहे, उन सचे साईं जी रहमत आहे। ऐं उन सां असांजो अहंकार बि ख़तमु थींदो ऐं असांखे तरक़ी ख़ुशी ख़ुशहाली भाग नसीब ईंदो। ऐं जेको उन खे सभु कुझु सम्झंदासीं त पोइ असां चंड वांगुरु सदाई चमकंदा रहंदासीं। वरी जीवन में उमास न ईंदी पर चंड जी चांडराण हूंदी, ख़ुशी ख़ुशी।